चवंदा आहिनि भाई इहो हिकु दर त छॾे हलो कम से कम, हा न। अगरि असांखे भॻवान मिलनि त असां उन्हनि सां कीअं व्यवहार हलंदासीं, शर्म कंदासीं पेरे पवण में। कल्पना कयो तव्हांजे साम्हूं राधा रानी अची बीह रहे, श्री कृष्ण भॻवान बीह रहनि, त तव्हां उन्हनि खे पेरे पवण में लज कंदव छा? हा या न ॿुधायो? भले केॾो बि अभिमानी माण्हू हुजे, परमात्मा पाण प्रकट थी वञे त लज कंदो, शर्म कंदो? छा उन सां कोई कूड़ ॻाल्हाए सघंदो? हिमत थींदी? न। भगवान चवनि था वठि सतगुरू जे रूप में, मां ई त अचां थो तो वटि। तूं मूंसां प्यारा जीअं हलण थो चाहे, हिकु रूप मां तो वटि गुरुनि जे रूप में अचां थो, तूं थोरो बि भेद कंदे त वंचित थी वेंदे। आहा, तूं ईअं ई सम्झ मां ई तो वटि आयो आहियां, और तूं जेको भी श्रद्धा सुमन अर्पण कंदे, जेको भी तूं मूंखे ॾींदे, उहो तोखे परमात्मा वटि पहुचंदो, मूं वटि पहुचंदो। इन करे भगवान गुरु तत्व रूप में आया। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वप एक। जो हरि राम।